नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोभोदेरो लॻ ॻोठ अलहरकيو मङणेजो जे रवासिन मसामात बस्तान मङणेजो मिठल मङणेजो लखमी कासिम मोहम्मद अली फही मङणेजो ऐं ॿियनि दाईंदे चयो त कुझु अरसो अॻु माल जे वापारी भाइरन ज़ाहिद ऐं रियाज़ मङणेजो वारनि असां खां ढोर 3,80,000 जा ढोर ख़रीद कया हुआ। 7,000 ॾिना बकाया कुझु ॾींहंनि लाइ रखराए रक़म घुरण तां असांखे सोभोदेरो हिंगोर जा पुलिस हथां कूड़ियूं फरियादियूं कराए ॿधराइनि था। पुलिस रिश्वत वठी छॾी है। असां अहिड़ो केस गंबट जी अदालत में दाख़िल करायो है। नोटिस मिलण बाद गुज़िरियल राति सोभोदेरो पुलिस ऐं वापारी भाइर ज़ाहिद ऐं रियाज़ मङणेजो वारनि चढ़ाई करे कणक जो लाबारो कंदड़ मुंहिंजी न्याणियुनि खे तशद्दुद जो निशानो बणाए धमकियूं ॾिनियूं त ख़ामोश रहो, ॿी सूरत में तव्हां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया वेंदा। ॻोठाणनि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त असां मिसकिननि खे पंहिंजी रक़म ॾियारे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे।